तहां जो बाबो ॾाढो घबरायो छो था। इमाम फरमाइनि था घबराया नथो, सॾु अहिड़े रहमान जी बारगाह पतो थिए मां सजाद हक़ अदा कयो आहे न। नारे तकबीर, हथ मथे करे नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत। गदीरी बणजी सकीफ़े वारनि सां तालुक न आहे, गदीरी बणजी हैदरी हैदरी सलवात बुलंद आवाज़। इमामत जो मनसब ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुंहिंजो आवाज़ बि थकल तव्हांखे मथां मुतासिर करे। इमामत जो मनसब असां चूंडियो ई कोन्हे, चूंड कंदो अल्लाह। अगर इमामत जो मनसब ॾे त हू निशानी भी जोड़ींदो आहे, समझो आहे, हू निशानी भी जोड़ींदो आहे। जेको जंहिंजो हूंदो त हुनमें का त निशानी। मालिक जे अली मुर्तदा खे सिलेक्ट तो कयो आहे त पोइ का त निशानी रखी थई न, का त निशानी रखी थई। जय सही निशानी आहे, लेकिन मोमिनन जे लाइ निशानी हर कंहिंखे हथ न ईंदी। निशानी हथ उनखे ईंदी जंहिंजो इमाम अली हूंदो। अली अचण सां ई काबे में मौला सूरह मोमिनून जी तिलावत मोहम्मद मुस्तफा जे हथन ते कई, कद अफलहल मोमिनून। पुछण वारे पुछा कई उहे कहिड़ा मोमिन आहिनि जेके कामयाब थी विया। रसूल फरमाए थो उहे मोमिन ॿिया न आहिनि, उहे मोमिन उहे आहिनि जेके अली जी विलायत खे वठंदा, अली जे दामन खे वठंदा। अली जो दामन जिन झलियो तिंजा बेड़ा पार थी। छो त अली जी इमामत जी दावा असां कई कोन्हे का। असां चवंदा हूं इमाम चइबो उनखे आहे जेको अल्लाह चूंडे, जंहिंखे अल्लाह नुमाइंदो बणाए। असां अहिड़े खे मञींदा ई न आहियूं। असांजा इमाम सैयद आहिनि, कासाई न आहिनि। तमाम तर ॾिसो, पहिरियों इमाम बि सैयद आहे, असांजो ॿियो इमाम बि सैयद आहे, टियों इमाम बि सैयद आहे। असांजे इमामत जे शजरे में कोई गैर सैयद न आहे, सैयद इमाम आहे। ऐं ज़माने जा इमाम ॾिसो, कंहिंमें कासाई नज़र ईंदो, कंहिंमें यज़ीद नज़र ईंदो, कंहिंमें अब्बासी नज़र ईंदो। इन सैयद जी नगरी का आम ना है। फर्श हुजे इमाम हुसैन जो, नगरी हुजे राजन कतार जी। तवज्जो आहे बस अचे त पिनण अच, करीम है पिनण अच। पिन दे न ये एडा करीम हन तो जा बख्त बुलंद। तवज्जो आहे यानी असां जे इमामत जे सिलसिले में छो त असां चूंड कई कोन्हे का। चूंडियो अल्लाह वा, दसो नबी या कॾहिं गदीर में, कॾहिं मुबाहिले में। तवज्जो आहे यानी दसो असां के अल्लाह इमाम घणा आहिनि, 12 इमाम 12। तमाम तर किताबूं खणो, अहले सुन्नत जा इमाम भी 12 अथव। तवज्जो आहे, मां ज़िम्मेदार माण्हू आहियां, तवज्जो कजो। इमाम 12, असांजा भी इमाम 12। असांजी पहिरीं खां वठी महदी ताईं सभु सैयद इमाम। असांजो चों इमाम केरु? इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम। चों इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम ऐं हुननि जो यज़ीद लानती जाए। जेको जेको हुसैन खे मञे उहो त ॻाल्हाए मूंसां। जेको हाणे असांजो इमाम चओ जाफर सादिक अलैहिस्सलाम, हुननि जो यज़ीद
माता हाँ का तो पुछा कया फखुर सा सदाई नो न अली के मञण वारो हसन और हुसैन के मञण वारो दावा सा चो तो कर तमा अली के मञण वारो छो त अली करे नबी के जंग में छडे भगो ही कोनी एक टिकट बीपी वठो करबला जी गदीरी बड़ जी हैदरी तवज्जो कर इमाम हिंद बारहा हुनन जा भी बारहा असा जा भी बारहा हुनन जो छहो यजीद असा जो छहो जाफर सादिक मां चवा तो मात सदाया फखुर सा जाफरी तोखे दम आहे त यजीद सदाए दे मात सदाया तो जाफरी मात चवा तो मुजा बारहाई बेएब पाको पाक तवज्जो है जे में कोई ऐब ही न हो जे एकड़े शख्स चयो जे मां ॾिसां थो त इमाम खे मुझाया मां चवां ॼट तोखे कहिड़ी ख़बर ही इमाम मंसूब मिनल्लाह हूंदा हे हितों वारा इमाम थो रहियनि जेके चांवरनि जे हेठां बूटिन जी ख़बर न पवे हे त उहे जेके चवंदा आहिनि सलूनी क़ब्ल अन तफ़क़िदूनी पुछो ज़मीन जे रस्तनि खां वधीक ॻाल्हि ॼाणींदो आहे छहो इमाम तो फरमाए मन ज़ारनी फ़क़त ज़ार अल्लाह अलल अर्श ऐं बाज़ औक़ात इमाम हुसैन जी रिवायत आहे जाने ऐं छह इमाम हिकिड़ो बंदो आयो ज़ियारत कई वरी ॿीहर बि आयो ज़ियारत कई तवज्जो आहे मां इहा रिवायत पढ़ी आज जे हवाले तवज्जो है मौला हुसैन तो फरमाए मन ज़ारनी फ़क़त ज़ार अल्लाह अलल अर्श जे हुसैन जी हिकु दफ़ो ज़ियारत कई उन अर्श ते अल्लाह जी ज़ियारत कई इरादो आहे करबला हलण जो मौला सभिनी खे करबला जी ज़ियारत नसीब फरमाए मूं समेत जेके करे आहिनि क़बूल फरमाए तवज्जो कजो छह इमाम वटायो मौला पहिरियों दफ़ो बि ज़ियारत कई ॿियों दफ़ो बि कई टियों दफ़ो बि कई चौथों दफ़ो जॾहिं छह दफ़े आयो मौला जन फरमाइनि था ए हाल हवाल कीअं आयो आहे चई ज़ियारत ते आयो आहे चई मूंॾे घणा दफ़ा चई 6 दफ़ा चई ॾाॾे हुसैन ने चई हिकु दफ़ो चई मौला तव्हां ॾे 6 दफ़ा होॾे हिकु दफ़ो चई होॾे 6 दफ़ा छो न वए जो मूं वटि आयो चई मौला हिते ज़िंदा इमाम जी ज़ियारत थो कयां हिते ज़िंदा इमाम जी होॾे क़ब्र इमाम जी इमाम जन फरमाइनि था ख़बरदार मुंहिंजी ज़ियारत 40 दफ़ा करे 40,000 दफ़ा करे लेकिन हुसैन जी क़ब्र जी हिकु दफ़ो ज़ियारत कई असां सभिनी खां अफ़ज़ल असां सभिनी जी ज़ियारत खां अफ़ज़ल थी क़ब्र हुसैन जी ज़ियारत हिकु आम न आहे हिकिड़ी रिवायत पढ़ा थो मेंबर साईं जे हवाले रिवायत जा जुमला आहिनि हिकिड़ो शख़्स आहे गुनाहगार वसियत थो करे मरां त दफ़न कजो नजफ़ इंतकाल थियो वसियत आधार खणी हलण लॻा हलंदे 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 नजफ़ जे रस्ते में तूफ़ान भुली पहुता मां भुली लफ़्ज़ मटाया तकदीर साथ ॾिनो गुनाहगार जे ही पहुतो वञी करबला जी नगरी में नगरी करबला में पहुतो करबला जी मिट्टी कफन के लगी जॾहिं करबला जे मिट्टी कफन के लगी ऐं होॾे मौला अली अलैहिस्सलाम जला फरमाइनि पिया जॾहिं वञनि पिया नजफ़ मौला फरमाइनि पिया ख़ुदा हिन खे मुंहिंजे रोज़े में दफ़न न कजो ही गुनाहगार आहे ही शाह नजफ़ आहे ये शाह नजफ़ आहे ही गुनाहगार आहे जॾहिं भुली पहुता करबला ऐं वसियत हुई नजफ़ जी वरी हलण लॻा या मौला फरमाइनि था ख़ुदा हिन खे मुंहिंजे रोज़े में दफ़न कजो जेके जुमिलो सम्झो था जेके ज़ियारत करे आया हो मौला क़बूल फरमाए जुमिलो थो चवां चई मौला पहिरियां चयव दफ़न न हाणे दफ़न सबबु छा आहे क़ब्र मौला मूं आवाज़ थी अचे
खुदा मोही पहिरियां गुनाहगार हाणे गुनाहगार ना है हुसैन जो ज़वार बणिजी आयो जंहिं हुसैन जी ज़ियारत ज़िंदगी में कई मरण खां पोइ कई अल्लाह उन जा गुनाह माफ़ रेहान इब्न शबीब के मौला फरमाइन था तू चाही तो अल्लाह से मुलाकात करे नामे आमाल में कोई गुनाह न हो जनी तो ज़ियारत कब्र हुसैन कर अल्लाह सब गुनाह मौला छा मुझा सब गुनाह इमाम जन फरमाइन था वड्डे में वड्डो गुनाह इहो थई त तू इन मु सादिक जे मु रिज़ा जे कौल ते शक कयो आ छो त जेको हुसैन जी ज़ियारत कंदो आ ओ मादर शिकम मां जन न जाए रिवायत जडे इनाम विराए जन सैयद दरबार यजीद में तू केड़ा ते मां शिमर मां खोलिया केड़ो केड़ो जुल्म क्यों थई कोचे तो मां हुसैन जो कुर्तो फाड़ियो कोचे तो मां हुसैन जी मुंडरी कटी मां अदब सां तो बड़ा कोई जालिम वेठो अची करे जेतो मां उहो जुल्म कयो आ जो आलिया जी चादर लाथी रिवायत मां पढ़िया रिवायत जा जुमला ने एक एड़ो बेगैरत होयो जन जो नालो किताबन वारन नौफल लिखियो वो जेतो मुखे न खपे हे इनाम थोरो आ मुझे जुल्म वडो आ ओ जे दिल में पत्थर जी दिला मां जिम्मेवार न अली जी एड़ो जुगड़ो चयो हिन जालिम के जड़े यजीद पुछस तू बुधाए केड़ो जुल्म कयो थे जो इनाम थोरो थो लगई चई बियन अली जे पुटन के मारियो हो मां अली जी धीन के मारियो हो ओ करबला का शाम ताई जिथे ज़ैनब साहब ते मतालिया ने मारी दो रहा अजरकुम अल्लाह अल्लाह के में गम में न रवारन रोण वारो मकतल जा जुमला है मुझे आलिया जे थी नमार मौली जी थी आया ओ नमार जालिम नमार अजरकुम अल्लाह रोण वारो काफिलो जडे शाम जी बाजार में आयो अब्दुल्ला शामी जडे गुजरियो बाजार में दिठई त दीवारन ते खून लगल वेझो वही कासाई का पुछी दो यार दस्त सयो कडेगा ता जानवर मथे छत ते ज़िबा करण शुरू किया रोण वारो जडे जानवरन जो नालो आयो न तड़पियो कासाई होयो को अली के महीनण वारो रोई करे जेठो कोई कासाई असा जानवर छत ते ज़िबा न करदा हो अली जी इज्जत जो कसम कुछ नहीं पेरा हिता अली जी धीर के कैद करे जालिम उन्हनि जे हथन के पसरे गर्दन बधो इन कूफे शाम जी औरतूं छापियूं करन रोइण वारो पत्थर झोल में झले अली जी धीर उनजी साथन के हणन पिया रोइण वारो पत्थरन जो लगण हो जा खून जा फवारा पिया निकरन बीबी के भाई न मारो अली जी धीर आया ओ न मारो मोहम्मद जी नवासी आया अजरकुम अल्लाह अल्लाह के में गम में न रोवरई रोइण वारो जे भेड़ के हिक भा हुजे उन जा माण केतरा हुंदा है मां तहां का तो पुछा क्या वरी जे जो गाजी जेड़ो भा हुजे ओ जे जो गाजी जेड़ो भा हुजे उन भेड़ जा छा मकतल मां अली जी थी जरे गुजरी न उलमा पढ़न था पया इए गुजरिया जेड़ो कुछ लगदी न रोइण वारो हिक के चे थी वास्तो थो न परवरदिगार जो मुखे हिकड़ो वेण हुसैन जी लाश ते करण जो ओ 72 जनाज़न जी अज़ादार बीबी रोइण वारो नथो पढ़ा की इजाजत मिली बस सैयदो तहां जे हिस्से जो जुमलो तो जमा और रोइण वारो बस मोकल मिले हिक वेण जी वेठी पंहिंजी मर्ज़ी सां उठी शिमर जी मर्ज़ी सां अल्लामा तालिब जोहरी जा जुमला है जडे उठी शिमर जी मर्ज़ी सां अल्लाह जाने इन ज़ालिम ज़ुल्म केड़ो कयो बीबी जी
ते सवार थिया मौला गाजी जो सवार न नो के ने जाते न थो रोइण वारो शिमर ताजिया खड़ी रोइण वारो शिमर ताजिया नो खड़ी सज्जाद जे करीब आयो शिमर चे तो सज्जाद दस तो जो चाचो सांग ते छो न थो चढ़े